जेके भी ताम श्राद्ध जा ठहन था माफ़ कजो। जेकर अस वडन जी सेवा कयो न पंहिंजे घरन में, जेके वीचारा मौजूद जिनजा आया जेके गुज़ारे विया जिनजा श्राद्ध कयूं था, इन्हनि त वीचारनि वडन करे इन तामनि जा फुट ई कोन ॾिठा हूंदा। असीं श्राद्ध ते ज़ोया मूं हिकिड़ी वीडियो पई आहे इस्लामाबाद जे शेल्टर होम जी, हाणे हफ़्तो पहिरें जी। चए हिकिड़ो पुट पीउ खे छॾण आयो, पर वो हालत बेचारे जी अजीब हुई। ॿिनि ॾींहंनि खां पोइ होश आयो। चई जेके भी माण्हू हिते लावारिस पीउ मां छॾण अचनि था, पीउ मां कोड़ा छॾण अचनि था, ईदी होम शेल्टर होम वृद्धाश्रम ईदी जो इस्लामाबाद, चई हिते आवाज़ माण्हू नशे में था वठी अचनि। ॿिनि ॾींहंनि खां पोइ हुनखे होश अचे थो भई असां किथे पहुता आहियूं। छॾण जे टाइम ते उहे सुञाणनि ई कोन था हिकु ॿिए खे। चए थो पुट पीउ खे छॾण आयो भई मुंहिंजे घर जा हालात तंग आहिनि, के हिते रखो। ॿिनि ॾींहंनि खां पोइ पीउ खे होश आयो, बार बार पुट ॾे फोन कराए, बार बार। उहो चई हर जुमेरात मिलण ईंदुसि। पीउ ज़िद करे मूंखे घर वठी वञ। चई बाबा मुंहिंजे घर जा हालात सही न आहिनि, फ़िलहाल तूं हिते रहो। जॾहिं पीउ तंग कयोसि, हफ़्ते हफ़्ते अचण जे बजाए महीने अचणु शुरू थियो। महीनो वरी पीउ चयो बाबा मूंखे घर छो नथो वठी वञे, मां छाजे लाइ हिते मूंखे रहियो थी ओपरनि माण्हुनि में। उहो इंचार्ज ॿुधाए थो। जॾहिं पीउ ज़िद करे पियो, जॾहिं पुट वरी महीने महीने अचण छो, असां सम्झो त वाक़ई हालात ख़राबु हूंदसि, पोइ माली हालात सुठा न हूंदा। पीउ खां पुछो पियो त भई माली कंडीशन ख़राबु आहे। चई मूंखे लखनि जो घर कोठी ठाहे ॾिनी आहे। पहिरियों त शादी करे मां सेवा करनि पिया, जॾहिं को अटारनी पावर इन्हनि जे नाले कयो आहे ज़ाल मुड़सनि जे, उन ॾींहुं खां पोइ मूंखे हिते जमा कराए विया। हाणे महीने महीने अचे थो, जॾहिं मां लखनि जो घर ठाहे ॾिनो, मुंहिंजे घर पंहिंजे हूंदे मूंखे हिते उछले पियो। पोइ त चई असां बि फोन कयो वियो आहे, पीउ तुंहिंजे पोयों दीवानो आहे, हिकिड़ो ई पुटु तूं, पैसा तोखे सभु कुझु ॾिनई, तूं हिते उछले पियो। चई यार मां टाइम न आहे। चया करे 3 नंबर कोठी में वो रहे पियो कोड़ो। चई साल बाद अधु चरियो थी। चयो छिकतान कंडीशन वञे रोज़ ख़राब थींदी। 7 साल ताईं कोड़ो डिप्रेशन में हलियो वियो। मां चयोसि मुंहिंजो पुटु मूंखां हर दीवाली ते ख़र्ची वठंदो। हीअ 3 दीवाली आहे, पैसा मां इकट्ठा कया आहिनि, मुंहिंजो पुटु जेको अचे कोन थो दीवाली दीवान हो। तो मक़सदु आहे कि ये जेके श्राद्ध कयूं था असां, ये श्राद्ध कीअं पुॼंदा? ये जो ड्रामो ठाही वेठा आहियूं असां श्राद्धनि जो, चेहरे ते शेवा कयूं कोन था, चेहरे ते वॾा बोझ लॻनि था, असीं हुनखे जमा था कराए अचूं हुते अची करे। बाक़ी पोइ मोए श्राद्ध ससु वीचारी जेका रड़ंदी वई, जंहिंखे पाणी जो गिलास बि इज़त सां कोन मिलियो, अॼु हुन लाइ 7 ताम तयारु थियनि, खीरणी तयारु थियनि, अमां वटि कीअं पुॼंदा? अमां त वीचारे कॾहिं पुटु ई कोन ॾिठो हुयो खीरणियुनि जो। चवण जो मक़सदु आहे पोइ शेल्टर होम में जे असीं पंहिंजे वॾनि खे जमा कराए ईंदासीं, पोइ असां सां बि दुआ ई थींदी न, की न थींदी? और उन्हनि जो श्राद्ध असीं मल्हायूं था। चलो जेके असांजा पितर आहिनि, गुरु नानक साहिब जो छाजो श्राद्ध आहे? जेको दुनिया खे खाराए, जंहिंजा 20 रुपया पूरी दुनिया पई खाए भोजन, 20 रुपया पूरी दुनिया भोजन पई खाए, असीं उनजो श्राद्ध पिया कयूं, या उनखे पिया खारायूं। जंहिंजा 20 रुपया पूरी दुनिया खे पिया खाराइनि। गुरु अंगद देव महाराज तॾहिं फरमान करनि था, मंझ निमाणी हिकु, कोई निमाणो थी करे सतपुर जे दर ते पई त रहे, इस भाग कहिड़ो लॻे थो गुरु नानक साहिब जी रहम बख़्शिश। सो सासंग जी कोशिश कयो।